रब ताला इस्लाम अहिड़ो मज़हब मोकिलियो जंहिंमें इहा हिदायत इंसान जी ज़िंदगीअ खे हर तरफ़ खां फेराए पंहिंजे ख़ालिक हक़ीक़ी ॾांहुं मोड़े सिधो थी करे। अलाह जे नाले सां शुरूआत एॾो वॾो मसइलो आहे। अमल तमामु थोरो ई हुजे मगर उन खे पंहिंजे मालिक जे नाले सां शुरूआत कजे थी, वफ़ादारी जो वॾो सबूत आहे। हितां मोमिन ऐं काफ़िर जो पतो पवे थो, शुक्रगुज़ार ऐं बेशुक्र जी ख़बर पवे थी। माण्हू गिरह खाए थो, उनजे तयारु थियण ताईं ऐं ठहण ताईं सारी काइनात पंहिंजे मालिक जे हुकुम सां जुरपर थी करे। हवा, बाहि, पाणी, मिटी वक़्त ते सभु पंहिंजा असर ऐं जोहर ॾेखारनि था। सिज, चंड ऐं सितारा रोशनीअ जूं लाटूं मोकिले ख़िदमत कनि था। ऐं रब तबारक व तआला जेके बि शयूं पैदा कयूं उहे सभु अलाह ताला जी मख़लूक आहिनि। काठ, लोह, सभु शयूं कारीगर उन्हनि ते पंहिंजा फ़नी मुज़ाहिरा कनि। अहिड़ी तरह जीत जरासी मसलनि ऐं उभड़नि लाइ ताक़तूं मेड़े गॾु करे अची उहे बि ख़िदमत कनि। इहो सभु परवरदिगार हक़ीक़ीअ जो हुकुम ऐं उनजी निगाह आहे। तंहिं करे इन्हनि सभिनी कमनि में शुरूआत जे वक़्तु अलाह जो नालो वठणु लाज़िम ऐं उन्हनि सभिनी एतिरनि रहमतुनि जो इक़रार बिस्मिल्लाह चवण सां हासिलु थिए थो। बिस्मिल्लाह जो अख़र एॾो वॾो आहे। मतिलबु त बिस्मिल्लाह जी बरकत सां दुनिया जा सभु कम शुरू कयल इंसानी माशी ज़रूरतूं अलाह जी इबादत में दाख़िल थियनि थियूं। करे थो माण्हू कम पंहिंजे नफ़्स जे लाइ, खाधे पीते लाइ, ॿियूं महिनतूं अलाह जे नाले सां जॾहिं उन कम खे शुरू कयईं त इबादत में अची वियो। इंसान पंहिंजे क़ौल सां इहा शाहिदी थो ॾे त बेशक इन्हनि सभिनी शयुनि खां फ़ाइदो वठणु ईअं त मुंहिंजे ताक़त खां ॿाहिरि हुयो, पर रब तबारक व तआला जे नाले जी बरकत सां हाणे मूंखे आसानी थी पई। एतिराफ़ ऐं इहो इक़रार दीन इस्लाम जे मुख़्तसिर तालीम सां इंसान पंहिंजे मालिक हक़ीक़ीअ जे मार्फत खे अहिड़ो जल्द पहुची थो वञे। तंहिं करे बाने खे हर नेमत वक़्तु शुक्र बि करणु घुरिजे। हीअ सभु बिस्मिल्लाह जे मुतालिक़ ॻाल्हियूं हुयूं।